पैगाम सिंध में खबर का सिलसिला जारी है। खबर शामिल कंदासीं वगण खां अब्दुल सत्तार मगर जी रिपोर्ट मूजिब वगण बरसा गोटिया रदरजे रवासिन पारां SHO वगण ऐं उन जे पुलिस एहलकारनि जे नाजाइज़नि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे DSP ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धारणो हणी सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त SHO वगण असां शरीफ़ शहरनि जे जीअण जंजाल करे छॾियो आहे। बेगुनाह असांजे नौजवान सिकंदर अली उर्फ निसार तुनियो खे गिरफ़्तार करे मथां मंशात रखण जो कूड़ो केस दाख़िल करे लाकअप हवाले करे छॾिया, जेको असां सां सरासर ज़ुल्म आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरीन वापारी ताज सदर इरशाद अली वगण, समाजी तंज़ीम सुजाग नौजवान ताज जे अॻुवान मुमताज़ अली वगण, याक़त अली, अब्दुल हकीम तुनियो, आलम तुनियो, इरफान तुनियो ऐं ॿिनि IG सिंध DIG लारकाणो SSP कंबर शहजाद कोट खां मुतालबो कंदे चयो त राशि SHO वगण महदी रज़ा टालपुर असां इलाइक़े वासियुनि लाइ ऋण ॿारे ॾिनो आहे। तंहिं करे हिन SHO खे फौरन हटायो वञे, न त ॿी सूरत में कराची लारकाणा मेन डसाए ब्लॉक करे धरणो हयो वेंदो।